अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के नौशरो फिरोज का खबर ॾिनालो त नौशरो फिरोज में पसंद जी शादी कंदड़ 40 सालन जी औरत मसमात हसना गुज़िरियल 7 ॾींहंनि खां पुरस्कार तौर ते गायब आहे, जंहिं करे औरत जे भाउ ऐं ॻोठ अली कौर पवण जे रवासी अरबाब पवण पंहिंजे भेणोई ते भेण खे क़त्ल करण करे लाश गायब करण जो इल्ज़ाम हयो आहे। नौशरो फिरोज पुलिस गायब थियल औरत जे भाउ अरबाब पवण जी दरख़्वास्त ते एनसी दाख़िल करे इल्ज़ाम हेठि आयल अला बख्श रिंद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन ॾिस में औरत जे भाउ अरबाब पवण ॿुधायो त ॻोठ बख्शू रिंद जे रवासी अला बख्श रिंद सां गॾु संदसि ख़ानदानी दोस्ती आहे ऐं हिन सां ज़रूरु अचण वञण बि आहे, जंहिं जो फ़ाइदो वठंदे अला बख्श संदसि बेवा भेण मसमात हसना खे भॼाए वञी अदालत में शादी कई ऐं बाद में राजोणी फ़ैसिलो कंदे छा कयो हो त ऐं बदिले में संग पिणु ॾियण जी आछ कई हुई। हिन जॾहिं त खानसि संग ॾियण जी ॻाल्हि कई त हिननि खेसि धमकियूं ॾिनियूं ऐं चयो त तूं पंहिंजी भेण खे वञी ॻोल्ह ऐं जल्द तोखे बि पंहिंजी भेण वटि पहुचाईंदासीं। हिननि ॿुधायो त जांच कई आहे त संदसि भेण 7 ॾींहंनि खां गायब आहे ऐं ख़बर पई आहे त खेसि क़त्ल करे लाश गायब कयो वियो आहे। ॿिए पासे इतला आहिनि त ॿिन्हिनि धुरियुनि जो पाण में को बि ज़ाती तालुक़ न हो, पर मोबाइल फ़ोन ते राब्तो थियण ते मसमात हसना ऐं अला बख्श रिंद पाण में शादी कई हुई, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल जे अॻु में 2 शादियूं थियल आहिनि ऐं हिन हसना सां 3 शादी कई हुई। होॾां ज़ाल खे क़त्ल करण जी इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल अला बख्श रिंद ॿुधायो त हिन मसमात हंसा खे तलाक ॾियण बाद संदसि भाउ जे हवाले कयो हो। हाणे उहे कूड़ा इल्ज़ाम हणी खेसि फासाइण चाहिनि था। हू बेॾोही आहे। नौशरो फिरोज पुलिस जो चवणु आहे त मामलनि खे घणे रुखनि सां जांच कई पई वञे, जेका धुर ॾोही साबित थींदी उन ख़िलाफ़ खेसि दाख़िल कयो वेंदो। ॿिए पासे मसमात खेंसा जे माइटनि पारां संदसि भाइरनि अरबाब पवण ऐं गुलन पवण जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं जवाबदार मथां केस दाख़िल करण जो मुतालबो कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।